सभी महाजिर मेहमान साहबान काबिल एहतराम उस्ताद साहबान ऐं मुस्तक़बिल जा मेहमान तारनि जे चमकंदड़ शागिर्द दोस्तों अस्सलाम वालेकुम नमस्ते। अज इन सोने प्रोग्राम में आप पंहिंजे ख्यालों जो इज़हार करण चाहियां थो। वो मौजू है इंसानियत जो पैगाम ॾींदड़ सिंध धरती। दुनिया में सरासरी सुठी सिंध है, दुनिया में सरासरी सुठी सिंध है कि ना माखी मिस्री मिठी सिंध है। सिंधी टोपी अजब सिंधन जी निशानी है, सिंधी टोपी अजब सिंधन जी निशानी है। दुनिया में आ मशहूर सिंध जी मेहमानी हज़ारनि अली ॾिठी सिंध है, हज़ारनि अली ॾिठी सिंध है। नफ़रत तासिब का पाक ये असांजी अज़ीम सिंध धरती है जेका दुनिया के नक्शे ते इंटरनेट जी दिरकंदे नज़र अचे थी। ये सिंध जी अज़ीम लेखक मोहन कल्पना जे ख्वाब में ईंदड़ इहा सिंध है जंहिंजो हू गलियूं ॿारनि चाहे थो। इहा संदर शख्सियत जी शायरी में छलनि जी छिलकंदड़ इहा किंजर है जीअं त के तमाची नूरनि जे नज़रनि सां मोहिजी वञनि था। ऐं वरी बसकार जी प्रहारी बोल सां उथंदड़ महाकाल शर्मा जे गीतन ऐं हलीम बागी जी शायरी के सिंध जे सपूतन सरिय सत सां बैठसी सिंध मागिन सूंजी देवी थी थी। सदा साई धरती सू चैनी पासे, सदा साई धरती सू चैनी पासे सचल ओलाई छड़ी सिंध वासी भिटाई जी सचल जी बनी सिंध आहे, मिठी सिंध आहे, सुठी सिंध आहे। जनाब आदेन हिते मदद भेण का मथे इंसानियत के एरा सुनने वने तो उन्हें मिसाल के कायम रखल आसियो होलियूं दीवालियूं ऐं ईदूं गलजी मल्हाईंदा आहियूं ऐं हिक ॿिए खे खुशियुनि में शरीक कंदा आहियूं। उन करे सिंध धरती दुनिया जो मज़हबी इक्तियान जो मिसाल आहे। हे नफ़रत जा नाल लगान सां मथा आहे सिंध भरसा मोहब्बत रसे हर साल दिसंबर के महीने में सिंधी टोपी अदरक पाई हाथ में हथ दुनिया जे कौमन के ये पैगाम ॾींदा आहियूं असांजी धरती ते रहंदड़ माण्हुनि जो मज़हब इंसानियत आहे। ऐं असीं हर साल दिसंबर के महीने में सकाफ़त जो ॾिण पण मल्हाईंदा आहियूं। धणी दर्दो आया मुझे सिंध के सदाई आबाद कायम करी हिंजी बोली हिंजी तहजीब हिंजी मोहब्बत ऐं मुझे मारूड़न के सदा खुशहाल रखी। साईं सदाई करे मथे सिंध सुकार, साईं सदाई करे मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद जी सिंध।